भिट जा भिटाई भिट ते वसई ओ भिट जा भिटाई भिट ते वसई मुझू तो पूजा ओ मुझू तो पूजा। आवामी न्यूज़ ते खबरन जो सिलसिलो जारी आहे। भिटशा में खबर ॾींदा हलूं त भिटशा में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 275वें उर्स जी 3 ॾींहनि वारी तकरीबूं सुभाणे खां शुरू थी रहियूं आहिनि। इन हवाले सां भिटाई जे उर्स मुबारक जी गैर सरकारी तकरीबूं शुरू थी वियूं आहिनि। दरगाह भिटाई जे सजादा नशीन सैयद वकार हुसैन शाह मुख़्तलिफ़ दरगाहनि जे सजादा नशीननि सां गॾिजी भिटाई जे मज़ार ते चादर चाढ़े मेले जी गैर सरकारी तौर ते इफ्तिदा करे छॾियो। इन मौके ते इज्तिमाई दुआ घुरी वई। मज़ार ते चादर बाद शाह लतीफ़ फाउंडेशन तरफ़ां दरगाह ते आलमी मसाइक कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई, जंहिंजी सदारत भिटाई जे सजादा नशीन सैयद वकार हुसैन शाह कई, जंहिंमें मुख़्तलिफ़ दरगाह जे सजादा नशीनन पीर असनात यासीन, पीर मियां अब्दुल हक फारूकी, सैयद सिकंदर अली शाह जिलानी, सैयद मुनीर शाह जाकरी, सैयद फरजंद अली शाह, फकीर नवीद हुसैन विस्तरो, पीर अलीमुद्दीन शाह, पीर रफीकुद्दीन कुरैशी, पीर हसामुद्दीन, सैयद वसी उल्लाह शाह, पीर सैयद वसी उल्लाह शाह राशदी, डॉक्टर मेहंदी रजा शाह, पीर जफर नक्शबंदी, पीर ख्वाजा हुसैन अहमद साहब खान लतीफ़ी ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौके ते कॉन्फ्रेंस में भिटाई खानदान जे फर्दन शाह लतीफ़ फाउंडेशन जे अगवाननि भी भरपूर शिरकत कई। सैयद वकार हुसैन शाह लतीफ़ी कॉन्फ्रेंस के खिताब कंदे चयो त दरगाहनि अमन मोहब्बत ऐं भाईचारे जो दर्स ॾियनि थियूं। इन चयो त शाह लतीफ़ जो फ़लसफ़ो आफ़ाक़ी आहे। हुकूमत दरगाह जे फ़लसफ़े खे आम करण लाइ असांजो साथ ॾे ऐं कोशिशूं वठे। इन चयो त अक़वाम मुतहिदा में भी दरगाहनि जे पैगाम ऐं दर्स ते कमु थियण लॻो आहे ऐं कॉन्फ्रेंसूं मुनक़द कराए सजादा नशीननि खे शामिल कयो वञे थो। असांजे हुक्मराननि खे भी दरगाहनि ते सजादा नशीननि खे अहमियत ॾियणु घुर्जे। असांजो हमेशह मुल्क जी तरक्की ऐं दिफ़ा में भरपूर किरदार रहियो आहे। आइंदा भी हर ॾुखे मोड़ ते पंहिंजे वतन जी ख़िदमत ऐं तरक्की लाइ अॻियां हूंदासीं। इन चयो त असां सभिनी दरगाहनि जे सजादा नशीननि जो गॾियल तौर ते मुतालबो आहे त दरगाहूं औक़ाफ़ खाते खां वापसि कराए सजादा नशीननि जे हवाले कयूं वञनि। इन मौके ते ॿियनि सजादा नशीननि भी कॉन्फ्रेंस खे खिताब कयो।